प्यारे दोस्तों झूलेलाल। अॼु मूं ख़्यालु कयो त अॼु टोरंटो घुमिजे, सो ख़ासि करे CN टावर असीं वेंदासीं। पोइ ॿी जॻह ते जे वियासीं त अव्हांखे वरी उहे शइ घुमाईंदासीं, पर पहिरीं हलूं था CN टावर। असीं वञूं था CN टावर। मुंहिंजे पोयां इहा आहे राइस थॉम्सन हॉल। हिते जेके आहिनि से कंसर्ट थींदा आहिनि, गॾिजाणियूं, इंटरटेनमेंट माना अहिड़े क़िस्म जूं। ऐं हुन पासे ॾिसो हर को माण्हू पार्क में घुमे थो, पंहिंजा पेट्स, उहे जेके नंढा जानवर पंहिंजा उन्हनि खे खेॾाइनि था। ॾिसो ही 1570 मज़दूर ॾींहुं राति 24 कलाक कमु कयो ऐं 40 महीननि में ही ठही रास थियो। ही टावर कम्युनिकेशन जे प्रॉब्लम जे करे ही ठाहियो। हिन जी ऊचाई 1815 फुट आहे। हिते हर तरह जी चेकिंग खां पोइ अव्हांजो फ़ोटो कढंदा। फ़ोटो कढण खां पोइ अव्हांखे जेको आहे सो मथे टावर ते वञण जी इजाज़त। पोइ हाणे असां फ़ोटो कढाए हाणे वञूं पियासीं टावर ते मथे, तो अव्हांखे बि घुमाईंदो। हाणे मुंहिंजे साम्हूं बि ॾिसो था त हेठि हुन में ॿेड़ियूं बीठियूं ऐं जहाज़ बि बीठा आहिनि। रनवे बि आहे जेको माण्हू प्राइवेट जहाज़नि में अचनि था, हिते ॿेड़ियुनि जो मज़ो वठनि था ऐं वरी वापसि कंदा। ॾिसो हाणे असीं हिन जे मॉल में आया आहियूं जिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा गिफ्ट ऐं ॿियूं सूखड़ियूं मिलंदियूं। त माण्हू पूरी दुनिया में अञा अची साया हितां खां जेको आहे ख़रीदारी कनि था ऐं निशानी पंहिंजी खणी वञनि था। त ॾिसो, एंजॉय करियो। प्यारा दोस्तों, हाणे माना असां घुमी वरितो CN टावर ऐं हाणे वञूं पिया हेठि। लिफ्ट असांखे हेठि पई खणी वञे 1400 फुट।
प्यारा दोस्तों, हाणे इहो CN टावर घुमियोसीं ऐं सभिनी दोस्तनि खे असीं इहो ई चवंदासीं जेकॾहिं अव्हां खां थी सघे त इहा शइ हिकु दफ़ा ज़रूरु घुमो। बहरहाल असांखे त मज़ो आयो, हाणे अव्हांखे मज़ो ईंदो ॾिसंदो त कमेंट कजो। हाणे थकी पिया आहियूं, हाणे वञूं था वरी ॿीहर ॿिए ब्लॉग में, तेसिताईं अलाह